सेठियो साहब सदर मरकज सिंध उनके गुजारिश है उसी भी इस्तकबाल पे ताड़ी भी पूछे उस्ताद इत्तेहाद हाजी शफी मोहम्मद साठियो हाजी शफी मोहम्मद साठियो पेटे आलम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब तारीफ़ूं उन पालनहार जे नाले सां जेको ॿिन्ही जान जो मालिक ऐं ख़ालिक पालींदड़ आहे। मुंहिंजा दोस्त कैमरामैन थोड़ा हेठि थियो कैमरामैन थोड़ा हेठि थियो फेरा खे कोन्हे अहिड़ा परे खां जो फोटो फेरा फोटो न आहे फेरा शाम जेको दोस्त आहिनि उनखे ॾिसो बिल्कुलु ज़रूरी आहे को मसइलो वञे पर साम्हूं जेके उस्ताद आहिनि जेके असांजी दिलि आहिनि उन्हनि खे ॾिसो न। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इंतहाई क़ाबिल एहतराम मुंहिंजो नंढो भाउ बहादुर साथी साईं सिकंदर जतोई मरकज़ी जनरल सेक्रेटरी पेट्रोल सिंध। क़ाबिल एहतराम असांजो वॾो साईं फता साले काके भट्टो। इंतहाई क़ाबिल एहतराम मुंहिंजो प्यारो साईं अताउल्ला वठो। हिकिड़ी ॻाल्हि अॼु सेवन जे हैदराबाद डिवीज़न जे उस्ताद जे अॻियां रखंदो वञा त जॾहिं हींअर पुलिस में टलकनि जूं इलेक्शनूं थी हुयूं ज़िले जूं बि इलेक्शनूं थी हुयूं मुंहिंजो सेवन IAS त साईं अब्दुल वहीद खोसो साईं निसार के मुबारक ॾेई अचां सेना जे उस्तादनि सां असांजी थोरो वधीक आहे हर उस्ताद सां इश्क मोहबत छो त मूं हमेशह चवंदो आहियां त प्राइमरी उस्ताद मुंहिंजे इश्क जी इंतिहा आहे। मूं हमेशह प्राइमरी उस्तादनि खे प्राइमरी उस्तादनि जे हक़नि जे लाइ प्राइमरी उस्तादनि जे ख़ुशहाली जे लाइ सिंध जी प्राइमरी तइलीम जे लाइ राति ॾींहुं हिकु करे छॾियो आहे। उनजी पूरी सिंध जो प्राइमरी उस्ताद मुंहिंजो महबूब आहे पर सेवन जे उस्ताद सां इन करे घणी मोहबत हुई त कलंदर जी नगरी में रहनि था उन निस्बत आहे। ऐं जॾहिं हिते आयुसि त असांखे कंहिं बि न चयो बख़ुदा त साईं अताउल्ला वठे को के डिवीज़न जो सदर कयो या साईं अब्दुल वहीद खे कयो या साईं निसार खे। असां जेका पहिरीं इलेक्शन थी हुई तव्हांखे ॿुधाईंदो हलां ऐं त उन इलेक्शन खे मञाई कोन थो। इलेक्शन को ग्रुप कोन्हे साईं अब्दुल वहीद हिते को ग्रुप कोन्हे सिंध में हिकु ई पेट्रोल पाए। अॻे जेका इलेक्शन थी हुई हाई कोर्ट जी हुकूमत इंडस्ट्री खाते कराई हींअर पुलिस में हाई कोर्ट जी हुकुम ते इंडस्ट्री खाते इलेक्शन कराए। बाक़ी हाणे ॿियो पाण पिया इलेक्शन कनि जीअं खपे तीअं पिया कनि उन जी मर्ज़ी आहे असां पता कयूं। हू पाण बख़ुदा मूंखे कंहिं बि दोस्त कोन चयो मूं दोस्तनि खे चयो सेवन जे हालांकि हैदराबाद डिवीज़न जी सदारत असां मुंहिंजो दोस्त आहे गुलमोहन नामू भुट्टो जंहिंजे नाले सां ही डिवीज़न जे पहले मर्कज़ जे पहले गुल पैनल उनखे चयो त डिवीज़न जी सदारत भले तव्हां ॾियो पर मूं पाण फ़ैसिलो कयो त न हिते ज़ुल्म थियो आहे सेवन में। हे दोस्त बादशाह माण्हू जिन वञी
इलेक्शन की जेका हथ जोटी इलेक्शन हुई वो पाण फैसलो कयो साईं आतावाला खे रिक्वेस्ट कई ऐं उते बि ऐलान कयो साईं फतामो सां गॾु त इंशाअल्लाह अलाह पाक चाहियो त जीवन जो सदर साईं आतावाला उथंदो ऐं इंशाअल्लाह सेवा सां गॾु हैदराबाद जीवन जी उस्ताद जी ख़िदमत कंदो त साईं आतावाला उठो आहे उनखे मुबारक थो ॾियां साईं आतावाला सां साईं गॾु निसार उठो आहे असांजो जिले जो सदर आहे मुझो भा अब्दुल खुश साहब मोहम्मद अमीन ओछो साहब है मुझो प्यारो भाई साईं गुलाम सिंह डायरी साईं इलाही बख्श आलमानी साईं सरमत त्याग असांजो नौजवान बेहतरीन सुठो उस्ताद है साईं अनवर राजेश साहब हैदराबाद जो है साईं रिपोर्टिंग जो ॾाढो शौक़ु हूंदो आहे ॾाढो एक्टिव माण्हू हो साईं अल्ताफ मीण साईं अल्ताफ में मेरे नाम लिखा है ये अल्ताफ के की मसला है यार साईं परवेज़ अली शाह जो शहजादो साईं नसरुल्लाह मलारी मुझो प्यारो भा मुझी भेण अपा रज़िया लगारी भेण रोशन आरा स्टेट इलेक्शन क्या दोस्त असांजे ज़िले जो सदर साईं मोहम्मद यासिन हक साहब ऐं असांजो प्यारो दोस्त आहे साईं अज़ीज़ रापोटो उनजो नालो वठां थो ॾिए करे हिन सां गॾु असां चंद घड़ियूं गुज़ारियूं ऐं ॾाढो बहादुर माण्हू हो पर पोइ छा थी वियो वञी घर में रहियो ऐं मुंहिंजो प्यारो भाउ ऐं असांजो दोस्त आहे वॾो आहे मुंहिंजे बाबा जे जॻह ते साईं साकी साहब साईं ज़हर मिर्ज़ा साहब मुझो मोहसिन वॾो जे असांजी हर रहनुमाई की आहे साईं शाहिद हुसैन मोहम्मदी जेको मानी जिन खे पुलिस जी इलेक्शन थो कराए ऐं जेके बि स्टेट दोस्त वेठा आहियो साम्हूं पटाले में वेठो दोस्त मुंहिंजा साहबी भाउ ऐं ख़ुशूसी तौर ते असांजो अॼु ख़बर पई त मामा लालू उस्ताद रहियो आहे मामा लालू ऐं मवाली साईं इन जी महिरबानी जेके त असां मोहबती में हली आया हीउ उस्ताद जो काज आहे तव्हां सभिनी में महिरबानी जे उस्ताद अॼु ये हुकुम दोस्त जो थियो साईं अब्दुल वहीद जो बखुदा मुंहिंजी तबियत भाई नासाज़ हुई ऐं सुबुह खां त कीअं वेठो या मूंखे ख़बर आहे इहे ज़िंदगी हिसो पर दोस्त जी ख़वाहिश हुई हुकुम हो त तव्हां हिते ज़रूरु अचो ऐं सेवन जा दोस्त उस्ताद तव्हांखे ॿुधण था चाहिनि त मुंहिंजे सेवन जे दोस्त सां पहिरीं मुलाक़ात थी चुकी आहे पर हिन जे दोस्तनि जो हुकुम थियो सुबुह कराची आऊं बस में चढ़ी आयो आहियां छो त गाॾी में वेहण जो पुलिस ॾिठी बस में हिते पहुतायूं ऐं पंहिंजे टाइम सां पहुतसि पर काफ़ी उस्ताद हितां जा बि ऐं वरी असां जेके वरी पहुतो त वॾो बदबख़्तीअ सामने इहा आहे त टाइम जो असां वटि क़दुरु न आहे दोस्त इलाही देर सां आया उनमें साईं जावेद सेठ मुंहिंजो दोस्त हालार उहो बि देर सां आयो त इन करे हीउ प्रोग्राम देर सां थी वियो उन लाइ तव्हां खां जेके पटाल में उस्ताद वेठा चयो त बुख तव्हांखे यार बुखूं मुंहिंजूं सर्दियूं जी ज़िंदगी जो हिसो आहे असां सिंध जे उस्तादनि जे लाइ ख़ुदा असां सिंध जे उस्ताद जे हक़ जे लाइ तव्हांजी इज़त जे लाइ सिंध जी तइलीम जे लाइ सुसी बंजी जबल जॻिया लाड़काने खां कराची सॼे मेल जेको पंधु कंदो हूंदो हुनखे ख़बर हूंदी त पंधु जी केॾो ॾुखियो हूंदो आहे वरी भिक्षा खां कराची ताईं लांगमा के अल्हम्दुलिल्लाह सिंध जी प्राइमरी उस्ताद जेको मैट्रिक पास हो उनखे सोनो स्केल मिलियो 22,000 उस्ताद रेगुलर थिया ये असांजे इलेक्शन हली हुई न पेटर विझी जो 8 महीने में हली
इन इलेक्शन में उस्ताद ॻाल्हाए ये हाल थी साईं मुंहिंजा हाणे घणी टेक कोन था करियूं टाइम लाइ थी वियो आहे कम जूं ॻाल्हियूं था करियूं संजय उस्ताद साथियो संजय उस्ताद न असां ते असांजे सभिनी साथी ते एतमाद करे वोट ॾिनो आहे इंशाअल्लाह सिंध सां सिंध जे प्राइमरी उस्तादनि सां सिंधी उस्तादनि सां वाइदो ई वचन आहे त इंशाअल्लाह सिंध जे प्राइमरी उस्ताद जे हक़नि जे लाइ सिंध जे प्राइमरी उस्ताद जी ख़ुशहाली जे लाइ जो सिंध उस्ताद ख़ुशहाल हूंदो त सिंध ख़ुशहाल हूंदी उस्ताद जी ख़ुशहालीअ सां सिंध जी ख़ुशहाली जुड़ियल आहे इहा तबलीग मूं गुज़िरियल 60 सालनि खां मिनिस्टर वटि मीटिंग हुजे सेक्रेटरी वटि मीटिंग हुजे बार उनखे बावर करायो आहे त साईं दुनिया में वाहिद सिंध जो प्राइमरी उस्ताद आहे जैसा ज़ुल्म आहे जंहिंजे हक़ ते थालो वियो आहे जंहिंजी पघार एतिरी न आहे जंहिंमां उनजी पूरी थी सघे वो परेशान आहे खुदारा सिंधी प्राइमरी उस्तादनि जी सिंधी स्कूल जी मालिकी करियो वॾी कोशिशुनि खां पोइ पहिरियों दफ़ो सिंधी प्राइमरी उस्तादनि खे जुडियो पावर मिलिया कॾहिं सिंधी प्राइमरी उस्ताद खे जुडियो पावर कोन मिलिया तारीख़ में पहिरियों दफ़ो छो त हमेशह वॾियूं बजटूं हाई स्कूल खे मिलंदियूं हुयूं प्राइमरी खे कोन मिलंदी पहिरियों दफ़ो अल्हम्दुलिल्लाह सिंधी प्राइमरी उस्तादनि खे ₹1 लाख बजट मिली आहे पर इहा ॻाल्हि तव्हां वञी सही आहे त जेका SSB बजट आहे उन में इलाही कोताहियूं आहिनि उनखे सुधारण जी ज़रूरत आहे त उहा अॼु पहिरीं बि सेक्रेटरी साहब सां ऐं मुंहिंजी तबियत सही न हुई पर कुझु टाइम कॾहिं मिले रोज़ त हिकिड़ो इशू हली वियो सिंध में त सिंध जा प्राइमरी स्कूल प्राइवेट कया NGO वारे हवाले कया विया आहिनि त इहो ख़ाली फेसबुक ते बयान ॾियण सां कुझु कोन थींदो अमली कमु कजे अमली तौर ते सेक्रेटरी साहब ॾे वियुसि उते सेक्रेटरी साहब मूंखे सम्झायो त साहब ईअं न आहे जीअं सोशल मीडिया ते लिखियो पियो वञे त सिंध उहे स्कूल जेकी सहूलियतूं घटि हुजनि या केरु गोद वठणु चाहे एडॉप्ट करणु चाहे मिसाल त उन में असांजो अॻे सेक्रेटरी हो साईं अकबर लॻायल साहब उन जे भाउ स्कूल खयो आहे या जेके अहिड़ा साहिब MP आहिनि या MN आहिनि या जेके पैसे वारा या जेके इजोद स्कूल सरकारी हूंदा पर उन में जेके बि सहूलियतूं न आहिनि उहे सभु मुहैया करे ॾींदा उहो बि खानगाह स्कूल कोन्हे उहा हैसियत बरक़रार रहंदी इहा शइ मुंहिंजो अॼु तव्हांजे साम्हूं अयान खे चवंदा इहा ॻाल्हि का बि ॻाल्हि कान्हे त स्कूल प्राइवेट में हलिया आहिनि मैसूम ॿार जेके ॿहिराड़ी या ग़रीबनि स्कूल में कोन था उहे इंशाअल्लाह अञा वधीक ॾींदा इहा का असां हुकूमत जी साराह कोन था करियूं पर जेको सुठो कमु हुजे उन जी साराह कजे पहिरीं दफ़ो असांखे प्राइमरी उस्तादनि खे जुडियो पावर मिलिया स्पेसिफिक बजट मिली ऐं इंशाअल्लाह मूं इहो बि चयो हुकूमत खे सेक्रेटरी साहब खे त साईं महिरबानी करे हाणे प्राइमरी उस्तादनि खे प्राइमरी उस्तादनि खे सहूलियत ॾियो प्राइमरी उस्ताद जी ज़िंदगी में ख़ुशहाली आयो 25 तारीख़ खां पोइ प्राइमरी उस्ताद खे केरु उधर ते खीर बि कोन थो ॾे वो बार सेक्रेटरी हुजे मिनिस्टर हुजे उनखे चयो आहे त जिस प्राइमरी उस्ताद जी ज़िंदगी में ख़ुशहाली न ईंदी जिस असां मुआशिरो असांजो अहिड़ो आहे उन माण्हू खे इज़त थो ॾे जेको अछा कपिड़ा पाए नथो ॾे
जेको पैसे वारो आहे असां वटि प्राइमरी उस्ताद जी तमामु घटि पघार आहे इहो मास्टर आहे पर इनशाला उहे ॾींहं ख़तमु थींदा ख़तमु थियण वारा सर्विस इंस्ट्रक्टर जे हवाले सां पुलिस जे उस्ताद हक़ीक़त में जेके 5 साल डीजल हुआ इहो कमु उनजो असांजो न हुयो पर मूं राति ॾींहुं कोशिशि करे पंहिंजे हड़ा वड़ा ख़र्च करे कॾहिं सॼे उस्ताद खां 1 रुपयो बि चंदो न वरितो पंहिंजे हड़ा वड़ा कराची में हुकूमत लाइ छड़ा करे धरना आणी अल्हम्दुलिल्लाह पहिरियों दफ़ो सिंधी प्राइमरी उस्ताद जो 78 सालनि में पहिरियों दफ़ो सर्विस स्ट्रक्चर मंज़ूर करायो वट भाई तव्हांजे भरमी साईं गुलाम अली ब्राह्मणी साहिब जो शायदि ॻोठ हुजे चवंदा दादो जे आसे में वेझो अथसि साईं अकबर अली ब्राह्मणी मेहता जो आहे उन्हनि महिरबानी करे सिंधी प्राइमरी उस्ताद जे सर्विस स्ट्रक्चर ते कमु करे असांखे मंज़ूरी ॾिनी हाणे सर्विस स्ट्रक्चर जो गुज़िरियल महीने मूंखे सेक्रेटरी पाण कयो सिंधी प्राइमरी उस्ताद खे मां नोटिफिकेशन पाण ॾींदुसि पर काफ़ी ॾींहंनि खां सिंधी प्राइमरी उस्ताद जी सबरी सर्विस स्ट्रक्चर जी सबरी जेका अॼु तव्हांजे साम्हूं बयान पियो करियां सिंधी प्राइमरी उस्ताद जी सबरी टियों ॾींहुं मतिलबु 2 टे ॾींहं पहिरीं ॻाल्हाए त उहा सेक्रेटरी तइलीम ऐं मिनिस्टर एजुकेशन साईं सरदार साहब प्राइमरी उस्ताद जे फेवर में अंग अखरनि सां हुकूमत फाइनेंस डिपार्टमेंट जमा कराई आहे पर सेक्रेटरी फाइनेंस ख़बर आहे छो 5 दफ़ा समरी वापसि करण जे बावजूदि अञा बि हुनखे पढ़े जे त पाण इग्नोर थी वियो मुंहिंजे साम्हूं सेक्रेटरी एजुकेशन थी वियो आहे सभु मूं ॿ दफ़ा पाण सेक्रेटरी खज़ानो जतोई साहब खे फोन करे त सिंधी प्राइमरी उस्ताद जी वज़ीर आला सभिनी मंज़ूर करे छॾी आहे जेका कमेटी आहे उन बि मंज़ूर करे छॾी आहे कैबिनेट बि मंज़ूर करे छॾी आहे हाणे सिंधी उस्ताद जी असेंबली तव्हां महिरबानी करे मंज़ूरी करे तव्हां अॻिते मोकिलियो त असां नोटिफिकेशन जारी करायूं पर कल्ह ताईं उहा असेंबली अञा उते जो उते पई आहे बल्कि मूं ॿुधो असां मूं कोशिशि कई आंदोलन जी ख़बर पई त भई सर्विस स्ट्रक्चर सबरी ते वरी बि कोन को ऑब्जेक्शन लॻंदा पोइ सेक्रेटरी एजुकेशन पाण मुंहिंजे साम्हूं वरी 3 ऑफिसरनि खे फोन करे चयो असां ॿई पिया वेठा कमरे में फोन करे चयो यार महिरबानी करे ईअं न थिए त सुभाणे वरी अॻे आया 2000 हींअर समाज को सभु अची वेहंदा ऐं हुकूमत लाइ मसइलो थींदो वज़ीर लाइ वाइदो कयो आहे वज़ीर तइलीम वाइदो कयो आहे पोइ उन सेक्रेटरी फाइनेंस खे कहिड़ो मथे में सूर जे सिंधी प्राइमरी जे सर्विस सेक्रेटरी सभिनी जा रोके वेठो आहे रब कंदो आहे अलाह पाक जी ज़ात करण वारी मूंखे हुन में ईमान कम लाइ त साईं सरमद चयो त हाजी शफ़ी सिर्फ फजर जी नमाज़ का दुआ घुरंदो आहे दुआ घुरंदो न बख़ुदा जॾहिं खां असां सर्विस स्ट्रक्चर मंज़ूर करायोसीं कमेटी खे उन खां वठी करे अॼु ताईं फजर वक़्तु नमाज़ में तहक़ीक़ नमाज़ में रोज़ दुआ घुरंदो आहियां या अल्लाह सिंधी उस्ताद खे ख़ुशहाल कर ऐं सिंधी प्राइमरी उस्ताद जो हक़ आहे सर्विस स्ट्रक्चर मंज़ूर कराए छो त करण वारी ज़ात अल्लाह जी आहे अल्लाह पाक उहो आहे जेको तव्हांजे वहम गुमान में न हुजे उहो करे उहो आहे अल्लाह पाक जी ख़ासि ऐं मूंखे अॼु उमेद आहे अॼु कलंदर नगरी में काथे आया आहियूं इंशाअल्लाह मूंखे उमेद आहे त अॼु सिंधी प्राइमरी उस्ताद जी सर्विस स्ट्रक्चर सेक्रेटरी फाइनेंस सही करे रवानो करे छॾियो हूंदो छो त जेका सर्विस स्ट्रक्चर कमेटी ठही हुई उन कमेटी राति ॾींहुं हिकिड़ो अहिड़ो भलो कमु कयो सिंधिया उस्ताद छा थियो त जेको कहिड़ो ऑफिसर हुजे या वज़ीर हुजे असांजी इज़त कंदो असांजी हिमायत कंदो प्राइमरी उस्ताद खे फ़ाइदो ॾींदो असांजो सिर जो ताज आहे
सेक्रेटरी तालीम तरफा हिकड़ी कमेटी मुक़ररु कई संस्था कमेटी जो साईं गुलाम अली अकबर अली ब्राह्मणी साहब स्पेशल सेक्रेटरी हितां जो आहे शायद साईं अब्दुल हनान शेख साहब साईं मौला बखी साहब मेंबर हुआ जिन रात ॾींहुं सॼे प्राइमरी उस्ताद जी सर्विस इंस्पेक्टर कमेटी ते पंहिंजा सभु कम छॾे रात ॾींहुं कमु कयो जॾहिं कमु कंप्लीट थियो त मूं हिसाब त मुबारक हुजे फाइनेंशियल इम्प्लीकेशन सिर्फ़ु 1 अरब जे अंदरि थो हुजे माना हिकिड़ी उम्मीद जागी पई ऐं त भाई सोच न मूंखे चयो त 34 अरब ईंदो असां जेको कैलकुलेशन ॻाल्हाए उहा थींदी 11 अरब हिननि राति ॾींहुं कमु कयो ऐं पोइ उन ख़ुशी में मूं उन दावत कई पंहिंजे बचनि जी रोज़ी मां वरी कल्ह न टियों ॾींहुं असांजी सेक्रेटरी साहिब ऑफिसर खे फ़ोन कई त मूंखे चई आज़ाद इनशाअल्लाह असां अॼु जे नाले ते वेंदासीं ऐं सॼे प्राइमरी उस्ताद जो केस खटी सर्विस इंस्पेक्टर जी सॼी मंज़ूर करे ॾींदासीं मुंहिंजे पोइ आऊं सॼे उस्ताद जी पर तव्हांखे 2 साल त ॿियो कंदुसि तव्हांजे लाइ इनशाअल्लाह पर हेॾियुनि कोशिशुनि ऐं तालीम खाते जे कोशिशुनि सूबाई वज़ीर तालीम जे कोशिश बावजूदि जेकॾहिं हरू भरू हरू भरू फाइनेंस खाते को ऑब्जेक्शन लगायो हथों के रुकावट पैदा की छो तो मूं अॻे बि तव्हांखे सेवन में ॿुधायो हिकु दफ़ो असांखे सेक्रेटरी एजुकेशन मूंखे चयो त साहिबु वज़ीर आला सिंध चवे थो त प्राइमरी हाणे तरक़ी प्राइमरी उस्तादी थींदी हाणे इज़त प्राइमरी उस्ताद जी कबी हाणे बजट आऊं प्राइमरी उस्ताद खे ॾींदुसि हाणे आऊं 20 ग्रेड प्राइमरी उस्ताद खे ॾींदुसि जॾहिं वज़ीर अला चए थो 20 ग्रेड ॾींदुसि त पोइ हीअ सेक्रेटरी फाइनेंस खे 7वें ग्रेड ते छो थो रुकावट पैदा करे जेकॾहिं हुन रुकावट पैदा कई आहे त इनशाअल्लाह सिंध जे हर ॻोठ वाह बस्ती में खड़ा वधे एहतजाज कंदासीं हर तहलके में एहतजाज थींदो हर ज़िले में एहतजाज थींदो ऐं सुभाणे पोइ हुकूमत असां ते इहा मयार न ॾे त बाबा उस्ताद जेको हर गुरू जलसा था कनि असांखे जलसनि जो को शौक़ु कोन्हे जॾहिं हुकूमत सिंध मंज़ूर करे छॾी आहे वज़ीर आला मंज़ूर करे छॾी आहे वज़ीर तालीम सिंध प्राइमरी उस्ताद जो 78 सालनि खां गज़ब थियो हक़ सब इंस्पेक्टर मंज़ूर करे छॾियो आहे त सेक्रेटरी फाइनेंस नथो ॾे असां इनशाअल्लाह सिंध जा 1.25 लख उस्ताद कराची में सिंध ऑफिस जे वारा थणो वञी उन ते बि वठंदा इनशाअल्लाह ॿियो हिकिड़ो उस्ताद मुंहिंजो वाइदो थियो इनिशियल अपॉइंटमेंट इनशाअल्लाह उहो तव्हांखे हल कंदासीं जेके बि ऐं हुन खां पोइ साईं ऐं तव्हांजे एसएसपी जाम शोर खां घुर थो करियां जंहिंजी पेट्रेन ज़िले जो सदर निसार ओठो महफ़ूज़ न आहे उनखे अॼु काफ़ी ॾींहं थी विया आहिनि मोटरसाइकिल वापसि न आयो आहे असीं कथा था ॾियूं जेकॾहिं हुनखे ॿी जॻह अॻे मोटरसाइकिल न मिली त असां सभु उस्ताद एसपी ऑफिस जे ॿाहिरां थणंदासीं उन सिंध जे उस्ताद खे किथे बि हाणे अकेलो कोन छॾियो आऊं त मुंहिंजो हमेशह कमु हूंदो उस्ताद जिते विवाद में थींदी हूंदी चाहे उमरकोट जो उस्ताद हुजे चाहे कलोई जो उस्ताद हुजे चाहे नवाब सां मुंहिंजी भेनरूं उस्ताद हुजनि किथे आऊं उते पाण खणी पुॼंदो आहियां ऐं उते थड़ वञी बि मञिया कोन कंदो आहियां त असां हितां जे पुलिस खे ऐं एसएसपी खे घुर था करियूं फौरी तौर ते हिन उस्ताद खे मोटरसाइकिल बाज़ियाब कराए ॾियो न त तुंहिंजे ऑफिस जे अॻियां थड़ो आहे तव्हांजी दोस्त जी सभिनी जी महिरबानी ख़ासि तौर ते ऐं सेवन तलके जे ऐं पूरी सिंध खां आया असांजा दोस्त असांजा मोरेका मां आया आहिनि सॼी सिंध खां साईं सैदाबाद जो दोस्त साईं शमू आहे मुंहिंजे दोस्त जे पंहिंजी इज़त कई आहे सैदाबाद जे दोस्तनि या असांखे पग ॿधाई आहे इनशाअल्लाह हिन पग जी असां इज़त रखी ॼाणूं था ऐं तव्हांखे रखी ॾेखारींदासीं हिननि 3 सालनि में जंहिंसां सेक्रेटरी ऐलान कयो सॼे प्राइमरी उस्ताद जी तक़दीर बदिलजी थी वञे तव्हांखे सॼे प्राइमरी उस्ताद जे घर में तव्हां मुंहिंजी ख़ुशहाली आणे ॾिजो पर तव्हां त चयो मुंहिंजी गुज़ारिश आहे जॾहिं बि तव्हांखे सॾु ॾिजे असांजो सॾ में सॾु ॾियो इनशाअल्लाह सर्विस खे नंढी शइ अथव इनशाअल्लाह सॼे प्राइमरी उस्ताद
लगे ओए मरातो हान मिलन वने भी ही मताक न थो जा ये हकीकत तक बताया ते बेकाऊ कुदरती अलाह हुनके तड़े छो वो भजी जे पंजो अलग गुरु कायम करे साल को तालुक ना इंशाल्लाह तवजे हक जे लाए संज तालीम जे लाए पहले तालीम वो तंजीम हक ला जदोजहद करा दी ए मुझे लाए खास तौर पे ताके गुजारिश है दुआ करजो तबीयत लाई नासा थी रहे अजी हिते मुके जानवी सही मजो कोन पे जे को रवानी ना है त ताका सही समझा सका ये महबूबो जो हुकुम हाजिर थी तवाजी वडी मेहरबानी जे वक्त घुरायो त हली आईंदासी का महफिल बचायो त हली आईंदासी ही मेड़ खुशी जा रोज ॾिसूं था सूलियत घुरायो त हली आईंदासी जे सिर्फ जे पे दे दो दोस्तों प्रोग्राम में असां महफिल मौसीकी का है पर